सखर, कराची, हैदराबाद ऐं लाड़काणे जे ऑफिसर्स जूं बदलियूं ऐं मुक़ररियूं कयूं वयूं आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे साहिल जोगी। जी साहिल जोगी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, साइट ख़ास में वॾे खे मिलियूं आहिनि। सिंध इंडस्ट्रियल ट्रेडिंग एस्टेट पारां सखर, कराची, हैदराबाद ऐं लाड़काणे जे ऑफिसरनि रद्द बदल कई वई। नई हवा सुपर तारिक मंगते खे मुअत्तल कयो वियो आहे। अहिड़ो नोटिफिकेशन कयो वियो आहे ऐं हटायल स्टेट असिस्टेंट इंजीनियर खिलाफ़ चार्ज वई आहे। अहिड़े तरीक़े सां असिस्टेंट इंजीनियर साइट सखर अब्दुल करीम मलाणो खिलाफ़ इंक्वायरी शुरू कई वई आहे, जंहिंखे असिस्टेंट इंजीनियर साइट सखर मां बदिली करे अब्दुल करीम मलाणो खे ड्राइंग ब्रांच कराची कयो वियो आहे। अहिड़े तरह खे हैदराबाद मां बदिली करे उनखे जेको आहे सो कराची मुक़ररु कयो वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको असिस्टेंट इंजीनियर साइट कराची महमूद हसन उनखे बदिली करे इंचार्ज वाटर सप्लाई कराची मुक़ररु कयो वियो आहे ऐं आरफ ज़ैदी खे डायरेक्टर एडमिनिस्ट्रेशन मां बदिली करे डायरेक्टर एडमिनिस्ट्रेशन ब्रांचिस में वियो आहे। ऐं असिस्टेंट डायरेक्टर एडमिनिस्ट्रेशन अब्दुल मजीद सोलंकीअ खे बदिली करे असिस्टेंट डायरेक्टर एडमिनिस्ट्रेशन हैदराबाद लाड़काणो ऐं कयो वियो आहे ऐं हमीद सोलंकी खे असिस्टेंट डायरेक्टर एडमिनिस्ट्रेशन कराची मां बदिली करे असिस्टेंट डायरेक्टर एडमिनिस्ट्रेशन नूरियाबाद मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंखे नवाब शाह जी पिणु चार्ज ॾिनी वई आहे। अहिड़े तरीक़े मुनीब खे ऑफिस सुप्रीडेंट कराची मां बदिली करे उनखे ऑफिस सुप्रीडेंट हैदराबाद कयो आहे। वॾी महिरबानी नाज़िन सखर खां साहिल जोगी तफ़सील ॾिना आहिनि।